ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 13/6/2026। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार। बाप आया आहिनि सॼी दुनिया सां विकारनि जी तपत बुझाए सभिनि खे शीतल ठाहिणु, ज्ञान बरसात शीतल ठाहे ॾींदी आहे। प्रश्न आहे, कहिड़ी तपत सॼी दुनिया खे जलाए थी? काम विकार जी तपत। उत्तर आहे, काम विकार जी तपत सॼी दुनिया खे हिन समय जलाए थी। सभु काम अग्नि में जली करे कारा थी विया आहिनि। बाप ज्ञान वर्षा करे शीतल ठाहींदा आहिनि। जीअं बरसाति पवण सां धरती शीतल थी वेंदी आहे न, त हिन ज्ञान वर्षा सां 21 जन्मनि जे लाइ तव्हां शीतल ठही वेंदा आहियो। कहिड़े बि प्रकार जी तपत न रहंदी आहे, तत्व बि सतो प्रदान थी वेंदा आहिनि, कोई बि तपते न आहिनि। ओम शांति। रूहानी ॿार कंहिंजी यादि में वेठा आहिनि? ज़रूरु पंहिंजे रूहानी बाप जी यादि में वेठा आहिनि। रूह पंहिंजे परम पिता परमात्मा जी यादि में वेठी आहे कि असांखे रूहानी बाप अची करे रिफ्रेश करे शीतल ठाहींदा। शो जी कामचिता ते वेही भारत जली मरी। ॻाईंदा बि आहिनि, तपत बुझाए। तपत काहे जी? काम चिता जी ॾाढा तपत थींदी आहे त मनुष्य मरी वेंदा आहिनि। हिकु काम चिता जी तपत में भारत हिकदमि जली वियो आहे। हिन करे बाप खे यादि कंदा आहिनि कि अची करे शीतल ठाहियो। बरसाति पवण सां शीतलता थी वेंदी आहे, धरती शीतल थी वेंदी आहे। इहा त बरसाति आहे ज्ञान जी। हिकु ई बार अची करे एतिरो शीतल ठाहींदा आहिनि, एतिरो सभु कुझु ॾींदा आहिनि। जो सत्युग में कोई बि चीज़ जी उत्कंठा न रहंदी। अधु कल्प उत्कंठा में रहंदा आया आहिनि। बाप अची करे शीतल ठाहींदा आहिनि। बाप उत्कंठा में रहंदा आहिनि, बाप चवंदा आहिनि अची करे शीतल ठाहियो। पतित पावन बाप अची करे असांखे शीतल ठाहींदा आहिनि। हिन ज्ञान वर्षा सां भारत अथवा सॼी दुनिया शीतल थी वेंदी, त स्वर्ग जा मालिक थी वेंदा। मनुष्य मरदा आहिनि त चवंदा आहिनि स्वर्गवासी थियो। उहो त सिर्फ़ु मुख सां मिठो, उहो त सिर्फ़ु मुख मिठो कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग जी हाणे स्थापना थिए थी। बाबा आया आहिनि, ज्ञान वर्षा करनि था। शीतलता जो असरु 21 जन्मनि ताईं रहंदो आहे। हुते न बरसाति न कहिड़ी बि चीज़ जी इच्छा रहंदी आहे। सॼे बहार ई बहार रहंदी आहे। हुते कोई बि प्रकार जो दुख न हूंदो आहे। सूर्य बि सतो प्रदान ठही वेंदा आहिनि, कॾहिं तपत न ॾेखारींदा आहिनि। तव्हां सॼी विश्व जो मालिक ठही वेंदा आहियो। हाणे त ग़ुलाम आहियो। ॻाईंदा आहिनि न, मां ग़ुलाम तुंहिंजो। बाबा खे यादि कंदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हांजी सेवा में मां तव्हांजो ग़ुलाम अची करे ठहियो आहे। तव्हां ॿारनि जी सेवा कंदो आहे, पराए पतित शरीर देश में ईंदो आहे। हिन पतित दुनिया में हिकु बि पावन न थी सघंदो आहे। सत्युग खे पावन, कलयुग खे पतित चवंदा आहियूं। छो जो हिन समय सभु विकारी आहिनि। भारतवासी ही हिन नॉलेज खे सम्झंदा, जंहिं 84 जन्म वरिता आहिनि। उहा ई नॉलेज ॿुधंदा व सत्यपुरिता में अचण वारा आहिनि। उहो ई अची करे ब्रह्मन ठहींदा नंबरवार पुरुषार्थ सां। जो जेतिरो ज्ञान सम्झंदो, जंहिंखे जंहिं समय ते अचिणो हूंदो, जो पद पाइणो हूंदो, उहो ओतिरो ई ज्ञान सम्झंदो। हिन पतित दुनिया में हिकु बि पावन न थी सघंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हां ब्राह्मण वर्ण में आहियो, पोइ उहे ई देवता वर्ण में ईंदा। ब्राह्मण वर्ण अर्थात ब्राह्मण धर्म स्थापना करण बाप ईंदा आहिनि। ब्रह्मा ब्राह्मण धर्म स्थापना कंदा आहिनि।
ईअं न चईंदासीं कि परम पिता परमात्मा अची करे शूद्र खे ब्राह्मण ठाहींदा आहिनि। बाबा चवनि था कि तव्हां ब्राह्मण वर्ण में आयो पोइ देवता वर्ण में ईंदव। ब्राह्मण वर्ण अर्थात ब्राह्मण धर्म स्थापना करण बाबा ईंदा आहिनि। ब्रह्मा ब्राह्मण धर्म स्थापना कंदा आहिनि। शिव बाबा उन्हनि द्वारा ईअं न चईंदासीं कि परम पिता परमात्मा अची करे शूद्रनि खे ब्राह्मण ठाहे। ये तव्हांजी बाजोली हल्दी आहे, ये त ॾाढी सहज आहे। तव्हां ॼाणंदा आहियो चक्र कीअं फिरंदो आहे। विराट रूप में ब्राह्मणनि जी चोटी आहे। शिव बाबा खे भुलिजी विया आहिनि। चईंदा आहिनि देवता क्षत्रिय वैश्य शूद्र, पोइ शूद्र खां देवता। हाणे ब्राह्मण किथे गया? ब्राह्मण माण्हू ॻाईंदा आहिनि ब्राह्मण देवता आहिनि मां। तॾहिं प्रजापिता ब्रह्मा जी वंशावली काॾे वई? प्रजापिता ब्रह्मा जो नाम केतिरो बालो आहे न। चित्रनि में बि केतिरी भूल करे छॾी आहे। प्रजापिता ब्रह्मा जी औलाद जो कोई नाम निशान ई न आहे। स्कूल में टीचर पढ़ाईंदा आहिनि, उहो पोइ बि सोर्स ऑफ इनकम आहे। एम ऑब्जेक्ट त ज़रूरु खपे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हुन पढ़ाई सां मर्तबो मिलंदो आहे, पर दुनिया में भॻवानु अची करे पतितनि खे पढ़ाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे पढ़ाए करे पावन ठाहींदो आहे। हुन पढ़ाई सां इनकम ॾिसो केॾी भारी आहे। अधु कलाक जे लाइ तव्हां तक़दीर ठाहींदा आहियो। भारत में ॻायल बि आहे 21 पीढ़ी। हाणे तव्हां बेहद जे बाप सां 21 पीढ़ी बेहद जो वरसो पाईंदा आहियो। लौकिक बाप जो आहे अधु कलाक क्षण भंगुर जो वरसो। हिन बाप सां तव्हां अहिड़ो वरसो पाईंदा आहियो जो पीढ़ी बाय पीढ़ी तव्हांखे दुख न रहंदो। बाबा सां बेहद जो सुख, भारत में बेहद जो सुख हुयो। ये ज्ञान ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे। ये ज्ञान ॾियण वारो बाबा ॼाणे ऐं जेके ॾींदा आहिनि उहो ॼाणे, ॿियो न ॼाणे कोई। ग्रंथ में बि उन्हनि जी महिमा ॻायल आहे, एक ओंकार निराकार निरंकारी। इन जो अर्थ बि तव्हां सम्झंदा आहियो। उहो त सिर्फ़ु ॻाईंदा आहिनि निरंकारी। एतिरी वॾी अथॉरिटी हूंदे हुए बि उन्हनि खे कोई अहंकार न आहे। हिते थोरी बि पोजीशन थींदी आहे न त केतिरो नशो चढ़ी वेंदो आहे। उहो अल्पकाल वारा मर्तबो जो नशो आहे कि मां फलानो आहियां। मां तव्हांखे हिन रूहानी पढ़ाई जो रूहानी पढ़ाई जो नशो आहे। तव्हांजी आत्मा हाणे ॼाणदी आहे आत्म अभिमानी ठहिणो आहे, तॾहिं ई बाबा खे यादि करे सघंदासीं। बाप सां गॾु योग टुटण सां माया जो गोलो लॻी वेंदो आहे, मुरझाइजी वेंदा आहिनि। यादि कंदा रहो त ख़ुशी जो पारो चढ़े। कोई वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे। सम्झंदा आहिनि हुन बसि इन्हनि जे मथां ॿियो कोई पढ़ाई न आहे। तव्हां बि ॼाणंदा आहियो असांजी हिन पढ़ाई सां ऊच ॿियो कोई पढ़ाई न आहे। हिन लक्ष्मी नारायण पास्ट में ज़रूरु अहिड़ी पढ़ाई कई, राजयोग सिखिया, तॾहिं महाराजा महारानी ठहींदा आहिनि। राजयोग त मशहूरु आहे न। परम पिता परमात्मा अची करे राजयोग सेखारींदा आहिनि स्वर्ग जे लाइ। चईंदा आहिनि न पास्ट में अहिड़ा कर्म कया तॾहिं ई इहे ठहिया। कल्ह बाबा चई न लक्ष्मी नारायण निरोगी कीअं थिया, बाबा खां शिक्षा वरितनि तॾहिं निरोगी थिए। अॼु बाबा चवनि था इहे लक्ष्मी नारायण महाराजा महारानी कीअं ठहिया, राजयोग सां। परम पिता परमात्मा अची करे राजयोग सेखारियईं। तव्हां ॼाणंदा आहियो हिन जन्म में असां अहिड़ा कर्म सिखंदा आहियूं जो भविष्य 21 जन्मनि जे लाइ राज्य कंदा आहियूं। वह स्वर्ग में विराजमान थींदा आहिनि। यथा राजा रानी तथा प्रजा बि आहे न।
राजधानी आहे न, बाबा आया आहिनि राजधानी स्थापना करणु। पोइ तव्हां वञी करे 21 जन्म पालना कंदव। बाबा राजधानी स्थापना कंदा आहिनि, पोइ तव्हां वञी करे 21 जन्म पालना कंदव। 63 जन्म त दुख भोॻिया, उहा सभु ख़तमु थी वेंदा। भारत खे स्वर्ग चइबो आहे, हाणे त नरक आहे न। सृष्टि केतिरी बदिली वई आहे, उहा राजे ई काॾे हली वई। रावण राज्य शुरू थियण सां पोइ तव्हां पतित थियणु लॻी वेंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि तव्हां पंहिंजी चराची जे चकर खे न ॼाणंदा आहियो। हाणे तव्हां ॿारनि खे बार बार सम्झाइबो आहे, तव्हां चराची जो चकर पूरो कयो। हाणे तव्हांजी अंतिम जन्म आहे, हाणे वरी खां पंहिंजो वरसो वठिणो आहे। तव्हांखे मुक्तिधाम में वेही न रहणो आहे, तव्हांजो ऑलराउंडर पार्ट आहे। ईअं ॾाढा आहिनि जो सतयुग खां वठी करे द्वापर कलयुग ताईं बि मुक्तिधाम में रहंदा आहिनि। ईअं न चईंदा आहिनि हिते अचण सां, ईअं न चईंदा हिते अचण सां मुक्तिधाम सुठो, उहो त मच्छर सां दृश्य थी विया, आयो वियो। मतिलबु बाबा चईंदा आहिनि ईअं सही न आहे की तव्हां मथे ई रहो। इहे त जीअं मच्छरनि जीअं थियो। मनुष्यनि जी महिमा ग़ाइबी आहे न। इहे मंदर कंहिंजा आहिनि जो शुरू खां वठी करे पाठ वॼाईंदा आहिनि, उन्हनि जा यादगार ठाहींदा आहिनि। पिछाड़ी में जो ईंदा आहिनि उन्हनि जो यादगार छा आहे? कुझु न आहे। तव्हांजो केतिरो भारी यादगार आहे। हर कर्म जी पूजा थींदी आहे। सभिनि खां जास्ती तव्हां पाठ वॼाईंदा आहियो। तव्हां पंहिंजी प्रारब्ध जो टाइम पूरो करे जॾहिं भक्ति मार्ग में ईंदा आहियो, तॾहिं पोइ तव्हांजो यादगार तथा शिव बाबा जा मंदर ठहिणु शुरू थींदा आहिनि। पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि, उन्हनि जो धर्म स्थापना थींदो आहे। तव्हां पंहिंजी हिस्ट्री जोग्राफी बि ॼाणंदा आहियो, ॿिया धर्म वारनि जी बि ॼाणंदा आहियो। 84 जन्मनि जी सीढ़ी आहे न। पहिरियों असां स्वर्ग में ईंदा आहियूं, पोइ उतरंदे कीअं आहियूं, इहे तव्हांजी बुद्धि में आहे। बुद्धि में आहे न कीअं असां उतरंदा आया आहियूं। इहे बेहद जो ड्रामो आहे न, जो हूबहू रिपीट थींदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हम सो देवी देवता हुयासीं जो 84 जन्म वठी शूद्र ठहिया आहियूं। पोइ असां सो देवी देवता ठहींदासीं। मनुष्य त चई ॾींदा आहिनि आत्मा सो परमात्मा। वास्तव में हम सो जो अर्थ इहो आहे कि असां कीअं वर्णन में ईंदा आहियूं। उहो पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां हाणे इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा आहियो। हाणे तव्हां पांडव ठहिया आहियो, कौरव पांडव भाई भाई हुया न। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हां कौरव सां पांडव ठहिया आहियो। बाबा तव्हांखे दुखनि सां लिबरेट करे गाइड ठही वठी वेंदा। घर त कंहिंखे पतो न आहे, उहो त चई ॾींदा आहिनि आत्मा ब्रह्म में लीन थी वेंदी आहे। त घर थोरी ठहियो, घर में त रहिबो आहे न। इन्हनि खे इनकॉर्पोरेट वर्ल्ड चइबो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां निराकारी आत्मा निराकारी वर्ल्ड में बिंदी मिसल निवास कंदा आहियूं। हुते बि निराकारी जाड़ आहे। इहे ड्रामो ठहियलु आहे। बीज ऐं जाड़ खे ॼाणणो आहे। इन जो नाम ई आहे वैराइटी धर्मनि जो जाड़। इहे मनुष्य सृष्टि आहे न, इन जो बीज रूप बाबा आहे। केतिरी वैराइटी आहे न। हर हिकु धर्म वारनि जे फीचर्स न्यारा आहिनि। पोइ हिते बि हिक जी शक्ल न मिले ॿिए सां। इहा बि ड्रामो ठहियलु आहे न। कल्प वृक्ष जी आयु 5000 वर्ष आहे। इहे बाप सम्झाईंदा आहिनि। मनुष्य एक्टर्स आहिनि, हिते पाठ वॼाइण ईंदा आहिनि। इहा मांडवो आहे रोशनी जे लाइ। सूर्य चांद आदि आहिनि। इहे कोई देवता थोरी आहिनि, इहे त पतियूं आहिनि, परंतु सर्विस कंदा आहिनि, इन करे देवता चई ॾींदा आहिनि। वास्तव में देवता कोई सर्विस न कंदा आहिनि। सर्विस त तव्हां ॿार कंदा आहियो। बाबा ओबीडियंट सर्वेंट आहिनि। ॿार दुखी थींदा आहिनि त बाप खे तरस पईंदो आहे। बाबा आया आहिनि सम्झाइण। तव्हां ॿारनि खे पोइ बि देवी देवता पद प्राप्त कराइण ईंदा आहिनि। चढ़ती कला उतरती कला हर चीज़ जी थींदी आहे। पुराणी दुनिया खे तमो प्रधान
नई दुनिया खे सतो प्रधान चइबो आहे। हर हिकु चीज़ नई सु पुरानी थींदी आहे। आत्मा चईंदे ये शरीर भी तमो प्रधान पतता। ये सतयुग में आत्मा और शरीर सतो प्रधान हुया, मथो न खपाईंदा हुया। आत्मा खे हाणे ज्ञान मिलियो, स्मृति आई, असां 84 जन्म वठंदा आहियूं। ये राज बेहद जे बाप सम्झाईंदा आहिनि। दुख में बाप के पुकारदा रहंदा आहिनि, रहम करो हे दुख हरता सुख करता। भारत ही सभिनि खां सुखी हुयो न, है न, भारत ही सभिनि खां सुखी हुयो। भारत जहिड़ो पवित्र खंड ॿियो कोई न थी सघंदो आहे। हाणे बाबा तव्हांखे तव्हां ॿारनि जी झोली अविनाशी ज्ञान रत्ननि सां भरंदा आहिनि। कॾहिं अहिड़ो बाप ॾिठो? चईंदा आहिनि ॿार मां तव्हांजे लाइ वैकुंठ जी सौगात लायो। तव्हां स्वर्गवासी हुयो, हाणे पतित नरकवासी थिया आहियो। पावर हुनखे चइबो आहे जो विकार में न वेंदा आहिनि। सतयुग में आहे संपूर्ण निर्विकारी, हिन समय आहे संपूर्ण विकारी। बाप चईंदा आहिनि तव्हां बि संपूर्ण निर्विकारी हुयो, हाणे संपूर्ण विकारी ठहिया आहियो। पोइ संपूर्ण निर्विकारी देवता पद पाइणो आहे। बाबा खे यादि कंदा आहिनि। अक्षर ॾिसो सुठा आहिनि। मनमना भव, मुझ बाप खे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदो। मां सर्वशक्तिवान आहियां, मूंखे यादि करो। यादि खे ई योग अग्नि चइबो, जंहिंसां तव्हांजा पाप दग्ध थींदा, तव्हां पवित्र थी वेंदा। अच्छा, मीठे मीठे सिकियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार रूहानी पढ़ाई जे नशे में रहणो आहे। बाप समान निरंकारी ठहिणो। पोजीशन आदि जो अहंकार न रखणो आहे। पंहिंजी झोली ॿियो आहे, पंहिंजी झोली ज्ञान रतन सां भरणो आहे। संपूर्ण निर्विकारी ठही देवता पद पाइणो आहे। कॾहिं बि मुरझाइणो न आहे। संपूर्ण निर्विकारी ठही देवता पद पाइणो आहे। कॾहिं बि मुरझाइणो न आहे। वरदाना स्थूल व सूक्ष्म ॿिन्ही रीतियुनि सां स्वयं खे बिज़ी रखण वारा माया जी विजयी ठहो। स्वयं खे सेवाधारी समझ, पंहिंजी रुचि उमंग सां सेवा में बिज़ी रहो। स्वयं खे सेवाधारी समझो, पंहिंजी रुचि उमंग सां सेवा में बिज़ी रहो। माया के चांस न मिलंदो। जॾहिं संकल्प सां बुद्धि सां चाहे स्थूल कर्मणा सां फ्री रहंदा आहियो त माया चांस वठी वठंदी आहे। लेकिन स्थूल ऐं सूक्ष्म ॿिन्ही रीतियुनि सां ख़ुशी ख़ुशी सां सेवा में बिज़ी रहो त ख़ुशी जे कारण माया सामनो करण जो साहस न रख सघंदी। इन करे स्वयं ई टीचर ठही बुद्धि खे बिज़ी रखण जो डेली प्रोग्राम ठाहियो त माया जी विजयी थी वेंदी। स्लोगन आहे निश्चय ऐं फलक सां चओ बाबा मूंसां गॾु आहिनि त माया समीप भी न अची सघंदी। अव्यक्त इशारो, बाप दादा सभी ॿारनि जे चलन ऐं चहिरे बोल कर्म में सरलता मधुरता ॾिसणु चाहींदा आहिनि। अगरि आवेशता या थकावट जे कारण थोरो बि बोल मधुर न आहे, चहिरो मधुर न आहे, सीरियस आहे त गुण संपन्न चईंदासीं। कहिड़ो बि सर्कमस्टेंसिस हुजे, लेकिन मुंहिंजो जो गुण आहे उहो मुंहिंजो गुण इमोर हुजणो खपे जो बाबा समय भरिया अथई। जीअं बाप दादा वैसे हूबहू उहो ई गुण, उहो ई कर्तव्य, उहो ई बोल, उहो ई संकल्प अनुभव थिए सभिनि से मुख सां निकिरे, इहे त उहो ई लॻंदा आहिनि। मतिलबु कर्मनि द्वारा कॾहिं कॾहिं ॾिसी करे चईंदा आहिनि कि त बिल्कुलु पी ते वियो आहे।
त असांजो निराकारी पीउ अलौकिक पीउ जो भी असांखे शिक्षाएं ॾिनी अथई हुन अनुसार ई असांजो हर संकल्प बोल कर्म हुजे उहे ई गुण कर्तव्य बोल संकल्प हुजनि तॾहिं चईंदासीं कि ये त बाप दादा समान आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।